अस्सलामु अलैकुम। पाकिस्तान जे सूबे सिंध में हैदराबाद बदीन रोड ते हैदराबाद का ॾखण तरफ़ अटकल 75 किलोमीटरनि जे फ़ासिले ते तलहार जो शहर आबाद आहे। अच्छा, हिन शहर ते तलहार नालो कीअं पियो, उन मुतालिक़ किन वॾड़नि ऐं झूननि जे चवण मुताबिक़ त असुलु लफ़्ज़ तलहार आहे, जेको हिकु औरत जो नालो हो, बाद में तलहार थियो। ऐं किन बुज़ुर्गनि जो ख़्यालु आहे त हीउ शहर हिकु तलाउ जे कप ते ॿधो वियो हो, जेको बिगड़जी तलहार ऐं पोइ तलहार थियो। पर तहक़ीक़ी नुक़्ता नज़र खां ॾिठो वञे त असुलु हक़ीक़त कुझु हिन तरह आहे। अॻु गौतम बुद्ध जे पोइलगनि जा विहार क़ाइमु हूंदा हुआ, जेके गौतम बुद्ध जे तालीम जा मर्कज़ हुआ, जीअं अछ विहार, कुन विहार ऐं बन विहार, जेको बाद में बंभोर बणियो, जंहिंखे किन मोरखनि ऐं लेखकनि देबल बंदरु क़रार बि ॾिनो आहे। अछ विहार ऐं कुन विहार जे विच में तल विहार ई अहिड़ो नालो हो, जेको पोइ तलहार जे रूप में साम्हूं आयो। पुराणो शहर तलहार जॾहिं नए शहर जे वजूद बि न हो, मौजूदा रेलवे लाइन जे भरिसां नए शहर जी ओलह तरफ़ आबाद हो। दरियाए सिंध मौजूदा वेकिरे बजाए 1758 ईस्वी खां अॻु हाला नसरपुर खां थींदो उगा माण्हुनि वटि ॿिनि शाखनि में तब्दील थी वेंदो हो, जंहिंजी हिकु शाख पुराण ॾांहुं रुख रखंदी हुई ऐं ॿी रेण जे नाले सां वहंदी हुई। इहा नदी उन वक़्तु ज़रे घटि आबकलाणी जे मौसम में सिंधु दरिया जूं सिकूं लाहींदी हुई ऐं फतेहाबाग, जोण, तलहार, रूपा माड़ीअ जे भरिसां वही मुल्कनि जा मुल्क आबाद कंदी वञी कोरी नदीअ में छोर कंदी हुई। तलहार जे भरिसां रेण मां गिठो ढोरो बि फुटी निकिरंदो हो, जंहिंजे करे किनारे ते तूत जे कोट भरिसां परम मां सती हमेशह आराम ई थी सुती पई आहे। रूपामाड़ी जे भरिसां पटेजे वारे सेम वटि रेण में पटेहल दरिया बि दाख़िल थींदो हो। पटेहल दरिया जे ॿिन्ही किनारनि ते हुमेर सुमर पारां जसोतर राय आगरो हुकूमत कंदो हो। ॼाम उन्नड़ समूह सिंध जो अमीर थियो त सुमरनि जा हमदर्द ॻोल्हे मारिया। उन्हनि में जसोतर राय बि मरी वियो, जेको किंझर जे हिंदोरे में लुॾंदड़ नूरीअ जो पीउ हो, जंहिंजो असुलु ॻोठु आगरो तलहार जे वेझो आहे। जसोतर मरी वञण खां पोइ संदसि ज़ाल मरूबत धीअ नूरी झबेर मलान जे हिफ़ाज़त में किंझर ॾांहुं हली वियूं। वक़्त जी धारा तेज़ीअ सां बदिलजी वई। ॼाम उन्नड़ जल्दी उन्नड़ कोट में मारिजी वियो ऐं संदसि दाना पुटु ॼाम तमाची गादीअ ते विहारियो वियो। ॼाम तमाची खे ॼाम जूणूं आॾियूं उबतियूं ॻाल्हियूं करे दिल्लीअ में क़ैद कराए छॾियो, जेको पोइ शेख हमाद जमाली जी दुआ सां आज़ादु थी अची ठटे जो हाकिम बणियो। ॼाम जूणूं तलहार जे भरिसां जोण नाले शहर ॿधी अची रहियो ऐं उते ई गुज़ारियईं। ॼाम तमाची वॾोड़ो समूह हो। उनखे ख़बर पई नूरी ऐं मानस मरूबत झबेर मलान वटि साम्हूं पयूं आहिनि, त हिन पंहिंजे वालिद जो ॾिनल ॾुख हिननि तां लाहण जो फ़ैसिलो कयो ऐं असुलु नसुलु मालूम करे नूरी, जेका आगरे समी हुई, खे पंहिंजे राणी क़बूल कयो। अच्छा, हीअ ॻाल्हि मौज़ू खां हटियल आहे, पर ज़िक्र जो मक़सदु हक़ीक़त वाज़े करे सम्झाइणो आहे त तलहार उन ई रेण दरिया जे मशहूरु मारूफ़ मियाण हो। संदसि तरण ते रेण दरिया जा ॿेड़ा हितां पंहिंजा ॿेड़ा अची बीहारींदा हुआ। गौतम बुद्ध जा पुॼारी विहार में अमन जो सबक़ु ॾींदा हुआ। उन बाद मुस्लमाननि जा बुज़ुर्ग उते इस्लाम जी तबलीग कंदा हुआ, जिन मां हैदर सां मशहूरु हस्ती हो। तलहार जो शहर बदीन ज़िले जो वॾो कारोबारी मर्कज़ ऐं कंहिं वक़्तु लाड़ जो क़दीम में मशहूरु शहर हो। टंडे मोहम्मद ख़ान सब डिवीज़न जे वॾे में वॾो वाह, जेको अॻु मेहरान दरिया जो फाटो हूंदो हो। लोअर सिंध बैराज खां अॻु गाजिया वाह खां मथे दरिया ताईं फिलेली कोठबो हो ऐं गाजिया खां हेठि गोनी कोठियो वेंदो हो। लोअर बैराज खां पोइ हीअ वाह ॼाम शोरे खां कढियो वियो। गोनी जॾहिं वही हली त हिकु बुज़ुर्ग फ़तेह फ़क़ीर दुआ ॾींदे चयो त गोनी सदा उनी न का बीहंदी न का सुकंदी। उन गोनीअ जे किनारे आबाद हीउ शहर फुलेली ज़रिए सॼे सिंध सां ॻंढियल हो। संदसि वापारु गोराबनि ऐं ॿेड़ियुनि वसीले सिजावल, ठटो, नसरपुर, हाला, सेवण सां ऐं समुंड ज़रिए कच्छ, भुॼ ऐं काठियावाड़ ताईं फैलियल हो। 1194 हिजरीअ में मदद खान पठान सिंध ते काकिर शहरनि जा शहर तबाह करे छॾिया। हीअ बदनसीब शहर बि उन्हनि मां हिकु हो, जो पोइ सतत ई तरक़ीअ जूं मंज़िलूं तइ कंदो ऐं अंग्रेज़नि जे दौर में मौजूदा हंध ते आबाद थियो। 1869 ईस्वी में बरतानिया हुकूमत हिन शहर खे तालके जो दर्जो बि ॾिनो हो, जेको अलाए जे कहिड़नि सबबनि ख़तमु कयो वियो। 1904 ईस्वी में अंग्रेज़नि ब्रॉड गेज रेलवे लाइन विछाए, जेका हैदराबाद खां निकिरी टंडो मोहम्मद ख़ान ऐं मातलीअ खां थींदे तलहार पहुचे थी ऐं अॻियां बदीन ताईं वञे थी। 1914 ईस्वी जे आलमी लड़ाई में जंगी ज़रूरतनि जी पेश नज़र हैदराबाद खां बदीन ताईं हलंदड़ रेलवे इंजणूं ऐं गाॾनि सां गॾु रेलवे लाइन बि उखेड़े खणी विया। फुलेले में नंढियूं ॿेड़ियूं त पहिरीं खां हलंदियूं हुयूं, पर रेलवे लाइन बंदि हुअण सबबु ॿेड़ियुनि ऐं कश्तियुनि सां गॾु मुसाफ़िर बरदार आगबोट बि हैदराबाद खां मातलीअ ॾंदे खां थींदा तलहार पहुचंदा हुआ। आगबोटनि में जेके काठ जा ठहियल हूंदा हुआ, तिन खे खोखा जहाज़ ऐं जेके लोहा जा ठहियल हूंदा हुआ, तिन खे लोही जहाज़ सॾियो वेंदो हो।
त उमेद आहे त अॼु जो ही मुख़्तसिर ऐं तारीख़ी वीडियो तलार शहर जो अवां सॼणनि खे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। त कोशिशि कयूं था त इंशाअल्लाह वधि खां वधि ऐं जल्द खां जल्द वीडियो अवां ते पुॼायूं, पर कुझु मसइलनि जे करे यूट्यूब ते अची नथा सघूं। त उमेद आहे त वीडियो अव्हां खे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। त वीडियो खे लाइक कयो ऐं जिन दोस्तनि बि असांजो चैनल सब्सक्राइब न कयो आहे उन्हनि सां गुज़ारिश आहे त चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। त मिलंदासीं अहिड़े दिलचस्प हिस्ट्रिकल वीडियो में। तेसीं ताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।